कटो पी लता तू छावे इन आश्रम जी खिल खुशी पाण से खड़ी राम मुझे अस्पताल पियो है भगवान के संदस नो वठी वई तू पंहिंजे पुटन पोटन सां वञी मिले यार शाम थी वई है हाणे वञी पंहिंजे कमरे में आराम कयो छो दीवान साहब तव्हां जे अकेला हाँ पुट राम मुझे अस्पताल में पियो भगवान के संदस नो वठी वई है लदो पंहिंजे घर में सच पुछी तो लदो छा वियो असांजी खिल खुशी करे बस इन्हनि टिनि यारनि खां पोइ मां ई अकेलो रहिजी वियो पुट हिकु ॻाल्हि पुछां सच चवंदी तव्हां सां कॾहिं कूड़ ॻाल्हाया अथमि दीवान साहब पुट ये ॻाल्हि ॿुधाए घणनि ॾींहंनि खां हिते को नए ॿुढे खे एडमिशन नथी मिले हाणे नए मेंबर खे हिते भर्ती न कयो वेंदो छो छाकाणि त लैंडलॉर्ड ही जगह विकिणी छॾी आहे छा हा हाणे हिते हिकिड़ो शानदार आलीशान शॉपिंग सेंटर ठहंदो पर असीं केॾां वेंदासीं लैंडलॉर्ड पे चयो त ही बुढ़ापो असांजा टेनन थोड़ी आहिनि हिननि खे ये जगह खाली करणी पवंदी दीवान साहब हिते आहिनि ॾाढो जल्दी ॿुधायो दीवान साहब ए ॾिसो जॾहिं खां इहा मनुष्य ख़बर पड़ी अथमि न दिमाग़ फेराटो पियो खाए तव्हांजी बि खोपड़ी फिरे न त लॻी रुपए शर्त अरे हूं छा एतबार न अचेव तॾहिं बि विश्वास कयो न सिंधवासी इंटरनेशनल जे लचू सुरगवासी ते त हिन में छपियल अखर बखर सच अथव हा यार अखर बखर तव्हांजो सच हा राम वियो लधो वियो ऐं हाणे असांजो ही घर गुरुअ जो दर वञी रहियो ही ॾिसो हिते ठहंदड़ शानदार बिल्डिंग जो शानदार फोटो पर असां मरंदासीं ही घर कोन छॾींदासीं असां हेतिरनि सालनि खां हिते रहिया पिया आहियूं दीवान साहब इहे त सिंधी बि सिंध में एतिरनि सालनि खां रहिया पिया कोई सिंध छो छॾियो इहो न विसार त ञाप के माईअ जा लाल हुते वेठा आहिनि जिन जान जे ख़ातिर पंहिंजो वतन कोन घोरियो वतन जे लाइ जान घोरी पोइ बि थोरी अला सिंधियुनि जान न घोरी वतन घोरे आया दीवान साहब मां तव्हांखे सम्झां थी लेकिन इहा हक़ीक़त आहे त तव्हांखे हीअ जॻह खाली करणी पवंदी पर असां वेंदासीं केॾां अरे ही घर गुरू जो दर छॾे असां केॾां वेंदासीं न असां ही घर कोन छॾींदासीं हा कोन छॾींदा त तव्हां पंहिंजो घर छो छॾियो अड़े इहो त हरामीन असांजे सालनि असांखे घर छॾण लाइ मजबूर कयो हा छा चयव दीवान साहब तव्हांखे बि तव्हांजे सालनि बर्बाद कयो अरे वाह दीवान साहब इहो कयो मूंखे इहो ॿुधायो त सही तव्हांजे सालनि कीअं बर्बाद कयो न न मता इहो छपण जे लाइक़ु हुजे मसालो ठही वञे हा त ॿुध सिंध जा नाम्यारा ज़मींदार हुआसीं जिते कदम रखंदा हुआसीं महफ़िल मची वेंदी हुई वक़्तु आराम सां वञी रहियो हो कंहिं ॻाल्हि जी कमी कोन हुई हा वक़्त जी पहिरीं चमाट विरहाङो असां ॿियनि सिंधियुनि वांगुरु पंहिंजे वतन खे अलविदा करे अची हिन वतन खे पंहिंजो वतन कयोसीं हिते बि ज़िंदगीअ में काई कमी कोन्हे अड़े खाइण वारा ॿ ॼणा ज़ाल ऐं मुड़ुस ओचितो असीं बीमार थी पियासीं डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो बसि इहो बहानो करे असांजा हरामी साला ऐं माइट असांजे घर अची पहुता उन्हनि सालनि जे चवण ते असां सारी मिल्कियत
पंहिंजे ज़ाल जे नाले करे छॾी। बस असां के मौत जो इंतजार, पर हू कोन आयो। असां के सगो थींदो ॾिसे असां जे सालनि जे दिल में अटकण लॻ, उन्हनि जे अखियुनि में खटकण लॻ। हड़े कॾहिं कॾहिं हू पंहिंजी भेण सां साज़िश रची असांजी ज़िंदगी खे ज़ाहिर करे छॾी। ऐं हिकु ॾींहुं चांसेस हैं। यार जगदीश, लास्ट टाइम तुझे चलो तो मैं रेड रोज से 20,000 हारे चुका है। चाचे, यू डैम श्योर? ठीक है, लगा 1 लाख रुपया थंडरबॉल पे। यार पैसा मुझे थोड़ी है, पैसा है जीजा जीजा। अब बुद्ध, मैं घर में ही आया, रिजल्ट आउट थी नहीं मुझे फोन कर। ठीक है, बाय। विक्रम जो कल फोन आयो हो, चई पे तो कल रात जो 30,000 हाराइन क्लब में। विक्रम तो इहो न ॿुधायो मां हाराए करे खटिया हुआ। रियली? ओह यस, दिस इज फॉर बैड लक। 50 खटियम, 70 हाराया। हेलो, हाय पूनम। हाँ दीदी हिते ही आहे। स्वीटी कॾहिं भुले असांखे त यादि कंदी कर। मैंने नाराज़ न थी। हिकु मिनट, मां दीदी खे सॾु थो कयां। दीदी, तुंहिंजो फोन। हेलो पूनम, मां तोखे यादि करे रही हुअसि। छा ॿुधायां, रॉकी मुंहिंजो बीमार थी पियो आहे। हट, रॉकी मुंहिंजो हस्बैंड जो थोरी, मुंहिंजे कुते जो नालो आहे। रात जो आया न, पटो बदन भुलिजी गई। सॼी रात वेचारो भिटकंदो रहियो। सुबुह जो बीमार थी पियो। तूं को तुंहिंजो डॉक्टर वॉक्टर सजेस्ट कर न। ख़र्च जी फिक्र कोन्हे, परवाह कोन्हे। प्लीज़ हाँ। अच्छा ॿुधाए, तो फोन कयो छाजे वास्ते? रियली? तुंहिंजे कुतनि ॿिन्हिनि कुतनि खटियो आहे फर्स्ट प्राइज़ डॉग शो में? अरे वाह, कॉन्ग्रेचुलेशन। यार ये 2 कुता तूं मूंखे मोकिले ॾे। जेको घुरंदी पैसा ॾींदी सही। 10,000, नो प्रॉब्लम। ओके बाय, थैंक यू, बाय। दीदी, ॾाढी बुरी ख़बर आहे। छा थियो, रॉकी मरी वियो छा? न, जीजाजी वकील वटि वियो आहे। हाँ, छो? मिल्कियत पंहिंजे नाले ट्रांसफर कराइणा। पंहिंजे नाले? छो? तूं छा वॾे कर? तूं वञी सन सां? मां वियो हुअसि। हाँ, पोइ वकील छा चयो? वकील चयो, दीवान साहिब, कायदे मौजूद तव्हां मिल्कियत पंहिंजे जोए जे नाले करे चुका आहियो। ऐं जे वरी तव्हां पंहिंजे जोए खां एग्रीमेंट ते सही वठंदा, मिल्कियत तव्हांजी नाले थी सघंदी। हेलो, हाँ, चाय, थंडरबोल्ट, ₹1,00,000 पिट, क्या लगाई? ट्रेन? ओह, जी, चीयर्स। अरे, हाणे के चीज़ हितां 2-3 मिंट वञे। असांखे तो सां ख़ासि ॻाल्हाइणो आहे। मूंखे ख़बर आहे तोखे मूंसां छा ॻाल्हाइणो आहे।
अच्छा तो इन करे असांखे वकील वटि अकेलो छॾे तूं भेड़ जी गुलामी में जी पहिरीं पहुतो आहीं। ख़ैर ख़बर अथई त वधीक सुठो। ये कागज़ वठ ऐं त सही कर। दीदी सही न कजांइ। प्रेम जीजाजी वधीक हरियो न भाग कहीं तव्हांखे हार्ट अटैक न थी पए। हरामखोर सुअर आई जीजाजी दीदी ॾिठे तूं अञा सयूं न कयूं आहिनि ऐं जीजाजी गालियूं ॾियणु शुरू कयूं आहिनि। तूं सयूं कंदी आहे त जीजाजी किथे असांखे मारणु शुरू करे। सुअर कमसात दीदी हरामखोर दीदी सयूं न कजांइ। छड़े पछताईंदी आहे। त तोखे मुंहिंजी सयूं खपनि। ॾिस भारी सयूं एतिरियूं इम्पोर्टेंट कोन्हनि जेतिरो हिन घर जो सुख ऐं शांति। मिल्कियत तो वटि रहे या मूं वटि रहे कोई फ़र्क़ु न पवंदो पर तुंहिंजा हरामखोर भाउर कमसात तुंहिंजा माइट। अच्छा मुंहिंजा भाउर हरामखोर ऐं मुंहिंजा माइट कम ज़ात आहिनि। इन जो मतिलबु इहो ई आहे न त मां कम ज़ात आहियां। ॾिस भारी भारी मूं ईअं कोन चयो। त तुंहिंजो मतिलबु छा आहे? मां सभु सॼाणा थी मां का ॿार कोन आहियां। साफ़ साफ़ चओ तुंहिंजो मतिलबु छा आहे? अरे साले मुंहिंजे जे विच में कहिड़ो मतिलबु? ॿ शरीर हिकिड़ियूं आत्माऊं थींदियूं आहिनि उन में कहिड़ो मतिलबु? मां सभु सम्झां थी। हा तोखे मूं ते विश्वास कोन्हे। तूं सम्झी थो मां तुंहिंजी सॼी मिल्कियत फॿाए वेंदसि। अरे भारी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। अॼु जे कानून पंहिंजी मिल्कियत मूं पंहिंजे नाले कराए त उन में कहिड़ो एतिराज़ आहे? पोइ मुंहिंजो छा थींदो? अरे कानून तूं मुंहिंजी मिल्कियत जी वारिस आहीं। पोइ तई त मुंहिंजा मिल्क जा वारिस आहियो। अरे पर उन तां ही मिल्कियत बचंदी। ये तुंहिंजा डार्क शोज़ ही तुंहिंजी अजाइब परचेस ऐं उन हरामखोर जी जुआ ऐं रेस थोरो कुझु बची वेंदो न उन ते हरामी हक़ घुरंदो। पोइ छा थी पियो? जी घुरंदा त तई ॾिजो न। छा छो तूं सही कोन कर? फिलहाल त कोन कंदसि। त ही तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे? आख़िरी जो आख़िरी फ़ैसिलो। त पोइ असां इहे सम्झंदासीं असां तोखे पंहिंजो मिल्कियत ट्रांसफर करे ॾेई वॾी भुल कई। ऐं जीजाजी इन भुल नथी तव्हांखे भोगणो ई पवंदो। प्रेम तूं अंदरि छो आहे? इहो तव्हां पुछण वारा केरु थींदा आहियो? इहो न भुलिजो त हिन वक़्तु तव्हां बि मुंहिंजे दीदी जे घर में बीठा आहियो। प्रेम जीजाजी बस यार ओ ॾींहुं ऐं शे पंहिंजे घर खे असां पाणे तलाक ॾेई हिन घर गुरूअ जे दर में अची पंहिंजो आसरो वरितो। कलयुग दीवान साहब कलयुग छा ज़मानो आयो आहे? वो ज़मानो हो जो सीताराम सां साण बनवास हुई। अॼुकल्ह ही सीता राम खे बनवास मोकिले पाण महल में वेठी आहे। एक्सक्यूज़ मी सीता देवी आई मीन पद्मिनी देवी तव्हां खां हिकु सुवाल पुछी सघां थो? न पुछो त बहितर। छो वाए वाए? छाकाणि त मां पंहिंजी गुज़िरियल ज़िंदगी विसारे चुकी आहियां। काई ॻाल्हि न आहे पोइ ॿिए दफ़े यादि करे ॿुधाइजो त तव्हां शादी छो न कई घर छो न वसायो? अड़े हिन बि प्यार कयो। प्यार में सभु कुझु कुर्बान करण वारो नौजवान ॾेती लेती न वठण जो वादा करण वारो नौजवान अड़े जी शादी वक़्तु हिन ग़रीब खां ॾेती लेती जी घुर करे त ही केॾां वई? बस इहो ई हिन जो कसूर आहे। अरे मां त चवंदुसि ही साक्षात देवी आहे देवी। दीवान साहब दवा पियो। अरे दवा न रख मां पोइ पीअंदुसि। पोइ वरी शायद मां तव्हांखे दवा ॾियण न अची सघां। छा? छाकाणि त मूंखे नौकरीअ मां जवाबु मिली चुको आहे। रख पुट कुदरत छा त मज़ाक करे रही आहे। हा अॼु असांखे हिन घर गुरूअ जे दर मां ॿाहिरि कढी रही आहे। हा दीवान साहब हीअ जॻह ॾहंदी ऐं हिते हिकिड़ो आलीशान शानदार अल्ट्रा मॉडर्न शॉपिंग सेंटर ठहंदो। दीवान साहब पियो दवा।
कुदरत असां बुढ़न सां छा छा जुल्म करे रही आहे। अरे एक दफ़ो ॿाहिरि उन कुत्ते जी मौत मारण खां बहितर आहे त असां बुख हड़ताल करे मरूं। छा चयो दीवान साहब? हा, तव्हां बुख हड़ताल कंदा? बुख हड़ताल कंदासीं। अरे वाह दीवान साहब, तव्हां से बुख हड़ताल जो ऐलान कयो, मरण वक्त ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो। अरे पाण माण्हू खे पंहिंजे अखबार लाइ गरम गरम मसालो मिलियो ऐं सेल मिलियो, पोइ ॾिसो तव्हां असीं छा था कयूं। असीं तव्हांजे लाइ छा कंदसि? अरे इन सेठ दौलत राम सां, गवर्नमेंट ऐं गॉड सां आख़िरी दम ताईं विढ़ंदुसि, सम्झव? तूं छो विढ़ंदुसि? छो न विढ़ंदुसि? अरे ॿियनि लाइ त हड़को विढ़ंदुसि ऐं रुॻो विढ़ंदुसि। अरे ज़मीन आसमान पाताल धुॾाए छॾींदुसि। ठीकु आहे, मां न धुॾंदुसि। ज़मीन आसमान पाताल धुॾाए छॾींदुसि, न त अधु मुछ कुड़ाए छॾींदुसि। या मुझे कूड़ाए छॾ, या अधु मुछ कूड़ाए छॾ। दीवान साहब ॾिसजो, मिलायो हथ, पाण माण्हू पाण साबित करे ॾेखारींदासीं पंहिंजे हिन सिंधीअ कलम सां त पेन इज़ माइटियर देन द सॉर्ड। इहो कलम हलाए हलाए तव्हांजे मां तव्हांजे सिंधवासी जब हथ छॾियो त कलम हलाए न। इन सिंधीअ कलम सां साबित कंदुसि पेन इज़ माइटियर देन द सॉर्ड ऐं तव्हांखे इहा जॻह वापसि वठी ॾींदुसि। जे जॻह वापसि न वठी ॾींदुमि न त तव्हां मुंहिंजो नालो मटाए गटरवासी रखिजो। अड़ियो गटरवासी एतिरे में रखी छॾियो या? अड़े ॿुधो, सिंध जे पार्टीशन वक़्तु बि तव्हां अख़बार वारनि असांखे अहिड़ियूं पे पबियूं ॿधियूं न, पोइ बि त असांखे पंहिंजो घर छॾायो वञ। नसीब दीवान साहब तव्हांजो नसीब ख़राब हूंदो त मां छा थो करे सघां? अड़े छोरो असांजो नसीब थो कढे, अड़े ॿेड़ी चाढ़े तो फराव कढी। दीवान साहब मूंखे ग़लति न सम्झो। ॾिसो, सेठ दौलत राम आहे पैसे वारो ऐं मां आहियां कड़को फ़क़ीर। सम्झो खणी मां तव्हांजे लाइ विढ़ां थो, पंहिंजी आवाज़ बुलंद कयां थो, पंहिंजो मुंहुं खोलियां थो ऐं मुंहिंजो खुलियल वात जे सेठ दौलत राम नोटनि सां बंदि करे छॾियो त न वात बंदि हूंदो त मां तव्हां लाइ कीअं विढ़ंदुसि? हा ॿुधाए। हा यार, ये भ्रष्टाचार हिन देश जे खून में पइजी चुको। करेक्ट। Corruption is the character of our country. It has made our country country. Country? Yeah. अत इन कंट्री में ॿुड़ी मर। कोन मरंदुसि। छो? तरण में होशियार आहे। ॿुधो, हिन भेरे ट्राई कर, ज़रूर मरंदे, मुंहिंजी आशीर्वाद अथई। कोन मरंदुसि, हिकु न 3 दफ़ा ट्राई कंदुमि। आत्महत्या, सुसाइड, आपघात कई। 3 दफ़े सां कोन मोए? न। अच्छा, त पहिरियों दफ़ो छा थियो? दीवान साहब, मां तव्हांजे लाइ विढ़ण लाइ तयारु आहियां, तव्हां मूंखे मरण जी आसीस कयो। अरे आसीस कोन थो ॾियां, तुंहिंजी हिस्ट्री थो पुछां। हाणे ॿुधो, इहा ॻाल्हि छॾियो, जे कटिंग ॿुधो। ॿुधा। तारीख़ 22 में 1977। 77? हा। प्यार जो पतन। अच्छा। प्रताप ऐं पोपटीअ जे शादी में पोपटीअ जो पुरानो प्रेमी पेंडाल में अची पहुतो ऐं पोपटीअ जी शादी रोकियईं। उन पोपटीअ जे पीउ खां पोपटीअ जे हथ जी घुर कई, मोट में उनखे पोपटीअ जे पीउ जो पादर मिलियो। दुखी देवदास दुॾंदो दुॾंदो देसी दारो जे अॾे तां फुलटू थी घर पहुतो। घर हुनखे पोपटी जी नज़र याद आहे न, याद सताइण लॻी। आख़िर पाण सां ज़ाब्तो विञाए हुन बालकनी मां हेठि टिपो ॾिनो। अॻियां समाचार पुठियां ईंदी। समाचार पुठियां ईंदी? इन मतलब छा? पर बालकनी में टिपो ॾिनो? वो मरी वियो? अरे मरी वञे हा त लिखे कीअं पंहिंजे बारे में? अरे मूं ई त पंहिंजे बारे में छपियो आहे न। लखन हालत अथई।
अरे कंजर तो अखबार वाला पंहिंजूं ॻाल्हियूं पाण ई लिखंदा। अरे पालकनी मां छोरा टिपो ॾिने तॾहिं बि कुझु कोन थी। दीवान साहब हाँ? नशे में होसला विसरी हो तो ग्राउंड फ्लोर ते रहंदो आहे। लगा भाई लगड़ाई तो पाण के भूंडा ॾेई वरी सुनी। ऐं ॿियो दफ़ो कहिड़ो तीर मारी? ॿियो दफ़ो बि ट्राई कयमि। दोस्तनि जे तारीन तरक़ीअ ते तालो लॻाए छॾियो। मूंखे चयो इलेक्शन में बीहो। मां बि बीहरसि। जिंदाबाद जिंदाबाद बर्बाद। डिपॉजिट भी जब्त थी वई। नेठ कर्ज़ीन खां बचंदो हावड़ा ब्रिज जी खाईअ मां हेठि टिपो ॾिनो। बापरे छोरा हावड़ा ब्रिज तां टिपो ॾिने तॾहिं कुझु कोन थियो? बेहोश थी वियुसि पर दीवान साहब जॾहिं होश आयो न त हिकिड़ी काड़ी कोठीअ में कुतरियल ॼाण में किनिन मच्छियुनि सां पियोसि। दीवान साहब ज़िंदगी त मिली पर अहिड़ी कॾी 8 ॾींहंनि ताईं के टेलीफोन ते बि नथे ॻाल्हायो। परदे ऐं टियों दफ़ो छा कयो? टियों दफ़ो दीवान साहब जीजल जे गुज़ारण जे गम में गलतान थी करे वञी उहो ई सरकारी दारू पी करे घर वियोसि पे। सरकार जीअं दारू में बसर घटि हो। जीअं ई घर पहुतोसि त जीजल जी रात वधीक सताइण लॻी। जीअं ॾिसां जीजल मरण खां अॻु में टिक 20 वठी आई खटमल मारण के लाइ पर पाण मरी वई। दीवान साहब मूं बि न कई तम खड़ा ॾेई ठका सॼी टिक 20 बाटल पियो। अरे छोरा टिक 20 पीने पोइ कुझु कोन थियो? छा थियो? जुलाब थी विया। पुलिस पकड़े वई डंडा आयूं जुलाब बंदि थिया। पोइ मुंहिंजी किनी हालत ॾिसी करे पाण तंग थिया। छॾियो ॿाहिरि कढियो कढोसि न। छा ॿुधायांव दीवान साहब हालत अहिड़ी ख़राब थी कड़को फ़क़ीर थी वियुसि कड़को फ़क़ीर। दीवान साहब हिकु बीड़ी अथव बीड़ी? छोरी ॾाढा मतलबी ॿोर आहियो। हींअर ताईं सभु कुझु ॿुधण आयो। कसीस बीड़ी घुरमांव त छोरी हिकु बीड़ी बि नथा छॾियो। अरे बाबा ॿुधो बाबा मां बीड़ी कोन पीअंदो आहियां। हे सिगरेट खपई त वठ। न खपे सिगरेट रहण ॾियो। तव्हां सां ॻाल्हाए काकड़ो एॾो सुॼी पियो आहे जो हंडे मथां जे न सिगरेट पीतम ज़रूर कैंसर थींदी गले। तव्हांजी बीड़ी वठी ॾियां उहो ई ठीकु आहे। अरे बंसरी वारा असां जॾहिं तुंहिंजी बंसरी ॿुधण लाइ तयार कोन आई त बार छो थो वॼाई? अरे तूं हिकु दफ़ो 14 साल बनवास वियो है। माण्हुनि तोखे भॻवान करे पूॼो। हाणे असांखे त टे दफ़ा बनवास मोकिलियो अथई। जवानीअ में असांजी सिंध छॾाए, बुढ़ापे में मुंहिंजो घर छॾाए ऐं हाणे ही घर गुरुअ जो दर छॾाए। अरे हिकु दफ़ो चवाए तो ही तुझी दुनिया रहण जे लाइक़ न रही आहे। अरे चैन जी बंसी वॼाइण वारा हिकु दफ़ो हिन दुनिया में जनम वठी ॾिस त सही तुंहिंजा माण्हू तोसां कहिड़ी हालत आहे। छे यार असांखे सचपच तोखे मदद करण जो इरादो आहे न त अच मुंहिंजा यार असांखे घर पहुचाइण जी मदद कर। ही घर गुरुअ जो दर पहुचाइण जी। दीवान साहब के राम अच्छा राम सुठो कर अच। दीवान सोचुम दीवान अकेलो हूंदो। हल सुबुह अखबार में मनोज ख़बर पड़ियम तो जल्दी हले वयम। चङो कई राम चङो कई है। ही घर छड़े असां केॾा वेंदासीं?
बस यार असा के उन ही हलणो है जिते सबनी के आखिरी हलणो है। ना 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 दीवाना ना ये न छो दीवाना दीवाना तो मुझे घर हलंदो तुझे घर अरे मुझे यार जे सगे पुट पंहिंजे पीउ खे कोन रखियो सो असांखे छा रख। हाँ? सच तो चई दीवाना सच तो चई। हाँ पाण लधे वठ हलूं उन आराम खोर जो नालो न वठ। अरे हेतिरा ॾींहं थी विया अथसि लड़ी लियो बि पातो थई त असांजे यारनि जो कहिड़ो हाल। बराबर दीवान साहब हाणे हू लधो न सेठ लधाराम थी वियो आहे। जॾहिं खां वियो आहे तॾहिं खां असांजी सुध बि कोन वरिती अथई सुध बि कोन वरिती अथई। अचे भॻवान अच भॻवान भॻवान छा थियो भॻवान साहिब लॻे थो हिन ते वरी ॿी का मुसीबत बर्पा थी आई अथव। छा थियो पुछोसि त। अरे भगवान ॻाल्हि छा आहे? हाँ हीअ बि तुंहिंजी वाह वाह हूअ बि तुंहिंजी वाह वाह। अरे थियो छा करे? अरे आखिर थियो छा आहे? आऊं जिन्नूअ आऊं खे वरी घर मां कढी फिटो करे छॾियो। छा? उहो त तोखे तमामु प्यार सां इज़त सां पाण सां गॾु वठी वई हुई न। उहा वठी हितां मतिलब सां वई हितां घर वठी वञण खां पोइ हू आऊं सां नुंहुं जा न धीअ जा वर्ताव करण लॻी शेवा करण लॻी। सची मूंखे ईअं लॻो त मुंहिंजी धीअ जेका मूंखे हुई कोन ज़िंदगीअ में सा वरी मिली वई आहे। ऐं पंहिंजी सभु कुझु हुनजे नाले करे छॾियो। बसि उन खां पोइ उहे ई लाटूं उहे ई चुग आऊं जो पुटु सॼो घर आऊं जे हवाले करे मिटीअ में ई भर्ती थियो हो। पर आऊं जे नुंहुं आऊं जे घर खे रमी घर बणाए छॾियो। सुबुह थिए ज़ालूं अचनि पते रांदि शुरू थिए बियर शराब सिगरेट चर्चा ऐं मूंसां जानवरनि जहिड़ो वर्ताव कयो वञे। मां कुंड में कुते जा पियो हूंदो हुउसि सभु ॾिसंदो हुउसि ॿुधंदो हुउसि अंधे गूंगे ॿोड़े जिया सभु बर्दाश्त करणु लॻुसि। मुंहुं ते वधणु लॻी सम्झ में न पियो आयो छा कयां। हिकु ॾींहुं हिकु नौजवान असांजे घर में आयो। सॼो ॾींहुं रांदि हलंदी रही शाम थींदे ई आऊं जी नुंहुं सां हली वई। राति काफ़ी मूं हुनजो इंतज़ारु कयो। हूअ आई घर नशे में धुत। मूं हुनखे सम्झाइण जी कोशिशि कई कुमार मुंहिंजे पुट जो ख़्यालु कर आऊं जो ख़्यालु कर हिन घर जे इज़त जो ख़्यालु कर। त हुन मुंहिंजी बेइज़ती कई मां सां कुतनि जहिड़ो वर्ताव कयो ऐं आऊं खे दिखा ॾेखारे घर मां कढी ॿाहिरि फिटो करे छॾियो। ॿाहिरि बरसाति में जानवर जीअं मां पिसंदो रहियो। सुबुह थींदे ई हिते हलियो आयो दीवान आऊं हिते तव्हां सां गॾु रहणु आयो आहियां। भली कहे यार भली कहे राम राम शल हिन भगवान जा कदम असांजे लाइ सभागा थियनि। हेलो के मिस्टर भगवान ना वे तव्हां हिते कोन रहंदा आहिनि। अरे दादी दादी भगवान आयो अथव। हेलो हिकु मिनट हाँ लॻे थो वापसि अची विया आहिनि। तरसो हा मां सॾियां थी हिकु मिनट। भगवान मिस्टर भगवान। हाँ जी भगवान तव्हांजो फोन आहे। हाँ कंहिंजो फोन आहे? तव्हांजी नुंहुं जो फोन आहे। हाँ न न आऊं हुन सां न ॻाल्हाईंदुसि आऊं हुन सां न ॻाल्हाईंदुसि। हुन बेशरम आऊं खे घर मां कढी छॾियो ऐं आऊं हुन सां ॻाल्हायां। हुनखे तव्हां में को ज़रूरी कमु आहे। चयमि न आऊं हुन सां न ॻाल्हाईंदुसि माना न ॻाल्हाईंदुसि हुन बेशरम सां मां न ॻाल्हाईंदुसि। अरे पर दीवान साहब तव्हां ॾिसो भगवान तुझे पुट खे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे? हा राम
तार कई थी बस तार मिलंदे ही मुंहिंजो पुट हलियो ईंदो मोकल वठी करे ऐं पोइ मूंखे हितां वठी हलंदो असां नओं घर वठंदासीं नए से रहंदासीं नओं जीवन शुरू कंदासीं अरे मुंहिंजो पुट ईंदो किसके राम ज़रूरु ईंदो मुंहिंजो पुट ज़रूरु ईंदो मुंहिंजो पुट ईंदो ज़रूरु ईंदो भगवान हाँ भगवान ये तुझो पुट मिलिट्री में हो ना हो न दीवाना आए भगवान तुझो पुट हिन देश ता शहीद थी हाँ सब कम तो ही करना है न यार ॾिसो मां रुआं नथो ॾिसो न मां नथो रुआं अरे मां न रुअंदुसि मां कीअं रुअंदुसि मुंहिंजो पुट देश ता कुर्बान थी वियो आहे अरे शहीद थी वियो आहे अरे छा त क़िस्मत आहे ॿुढो पीउ जीअरो आहे जवान पुट हलियो वियो हला हुन पंहिंजो फर्ज़ निभायो आउं बि हली करे पंहिंजो फर्ज़ निभाया अरे तेरा भाणा मीठा लागे नाम पधारत नानक मांगे नाम पधारत नानक सते आसमान ते वेही ही मुरली बजाइण वारा अरे असांखे तुझी मुरली ना है ॿुधणी अरे बार बार असांखे छो थो मारी हीअं ई तोखे वक़्त को असां ॿुढनि खे हीअं मारण चो सच तो चवां बुंडियार हाणे ही संसार तुंहिंजे रहण जे लाइक़ न रहियो आहे पर तो सां असांजो कहिड़ो यार इंसान तू तो थे भगवान सते आसमान में रहण वारो अरे असां तो थियासीं साधारण मनुष्य यार तुंहिंजो असांजो कहिड़ो पाण में याराणो तू रहो यार पंहिंजे सते आसमान ते चैन सां बंसरी वॼाए रह अरे सुनो सरकार जे सिंधी अखबार लच्छू सरवासी पधारे दीवान साहब खबर आंदी दम मनूस आई मनूस त खबर बि मनूस आणी दे ॿुधाए छा तीर मारियो थई दीवान साहब हाँ तव्हां सभिनी खे हितां कढण लाइ सेठ दौलत राम खे गोड़खो आंदिया गोड़खो लॻे शरीफ़ ऐं कमज़ोर थो पर अथव बदमाश अरे गोड़खो हा तव्हां सभिनी खे हितां कढण लाइ अरे पर यार ये जगह सेठ के आश्रम ठाराइण जे लाइ मिली आहे न हिते मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न शॉपिंग सेंटर ठाराइण जे लाइ तॾहिं बि तव्हांखे इहा जॻह ख़ाली करणी पवंदी न असां मरंदासीं पर ही खार गुरुअ जो दर कोन छॾींदासीं बराबरि पाण मरंदे मरी वेंदासीं ही घर कोन खाली कंदासीं अरे तू किथे हिते रहंदो आहे जे तू खाली न कंदे त ठीकु आहे सुबह का बिस्तरो खणी तो अचां मां बि हिते ई थो रहां पर दीवान साहब असां हुन जा को लीगल टेनेंट थोड़ी आहे जो असांखे कढी छॾींदो अरे तॾहिं बि असां हितां कोन वेंदासीं अरे पर जेकॾहिं हू नओं मालिक असांखे कढण वास्ते पुलिस जी मदद वठे त पोइ
पुलिस अरे ये पुलिस इंटरफियर कयो ना तो मान मामले के डिस्टरफियर कर छंदो तो अरे पंजे सिंधुवासी इंटरनेशनल सा सजे मामले के इंटरनेशनल बड़ा अरे वाह सुरगवासी वाह ना बस होते अरे पर तू असा जे ला छो वड़ अरे पेन जेला तो हर कोड़न बेन जेला वड़ा ने सजी जिंदगी शाहकार जी चमचागिरी करे बर्बाद कई थम मां पी के सुखी कोन रखी सके पर हाने ता जे ला वड़ंदस ता के हक वापस वठी दींदस समझो पर दुखी थींदे वो केड़ो सुखी है वांदो ना उठो उठो हाने भगवान तायो भलो करे उठो मुसा गड्जी चो हाथ मिलाओ काम मिलाओ अच्छा भगवान अच्छा हाँ काम भी मिलाओ मिलाओ हाने चो असा मरंगे मरी वेंदासी ही घर खाली कंदासी छा गुड 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 माता के टेस्ट करे अरे चो असा मरंगे मरी वेंदासी ही घर खाली कोन कंदासी ही घर खाली कोन कंदासी लड़के लेंगे हिंदुस्तान घर कोन छड़ीदासी घर कोन छड़ीदासी जन साहब घर न छड़ो हथ ते छड़ो हाने जाओ अरे सदो के पादर सदो के न तो काम कोन थीदा घर खाली करो कोन लड़के लेंगे हिंदुस्तान अरे हिंदुस्तान तो वर्ता हो ना घना दवा वठना ये मकान हाँ अरे जाओ लड़के लेंगे ये मकान लड़के लेंगे ये मकान इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब खामोश कबूतर शेला तो तू है इनका लीडर है हमारा नाम है जंग बहादुर मका मालिका खास आदमी तुम लोग सबका आंख खोल के सुन लो कल सुबह तक अगर ये मकान खाली नहीं किया तो तुम लोग अपने घर को नहीं सीधा शमशान को जाएगा वही समझी अब्बा तू जो नालो हमको हिंदी में गाली देता है क्या अरे 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 क्या करता है मर जाएगा यार सुन देखो अरे बाबा सुनो अरे तंग बहादुर सुनो जंग बहादुर दोस्त सुनो बाबा वो बेचारा खाली तुम्हारा नाला पूछता है नाला नहीं समझता है तुम सिंधी नहीं आता है तुम ओए मच्छर तुम कौन एक मच्छर हम कौन गोरखा जंग बहादुर तो हमको मच्छर का बच्चा कैसा समझेगा सिंधी नहीं बिल्कुल नहीं आता नहीं आता है बिल्कुल नहीं आता एकदम नहीं आता है क्या हम इनको समझाता है हाँ गड्ढा पुटे समझाता है समझो देखो खुदोद इन्हें सिंधी न दिए गए क्यों सिंधी में गाड़ियों क्या बाबा हम इनको बोला कि हमारा दोस्त को सिंधी नहीं आता है इसीलिए हिंदी में गाली क्या बोला हिंदी में गालायो बात करो तुम के उठे समझा तो ये तेरा नाला पूछता है नाला फिर से नाला क्या नाला नहीं बाबा वो नाम पूछता है नाम अकले आपका नाम तुम कौन होता है जंग बहादुर का नाम पूछने वाला पहले तुम अपना नाम बोलो चलो बोलो नाम बोलो अच्छा छितो को तो है अपना नाम बताओ पहला हम बाबा लच्छू शुरुआती मतलब क्या मतलब शुरुआती मतलब मरेगा मरू जिंदा है खुद तो मरेला बोलता है लेकिन घबराओ नहीं हम तुम्हारी तमन्ना एकदम जल्दी पूरी करेगा बकरे के लिए जिंदा है खुद को मरेला बोलता है जंग बहादुर को धोखा देता है शाला अरे गाली नहीं दो अखबार वाला है बोल देता है देखो मच्छर की तरह ज्यादा भूल मत करो चलो इससे पहले
कि हमको गुस्सा आवे तुम अपना सामान उठाओ और यहाँ से निकल जाओ। चलो उठाओ अपना सामान। सुनो सुनो चढ़िया सुनो, देखो अरे बाबा हम इधर रहता ही नहीं है तो हम अपना सामान कैसे उठाएगा अकेले कुप्पा? ऐसा तो तुम इधर को नहीं रहता? हाँ। तो किधर को रहता? माए घर। हाँ? हम अपने माँ के घर में रहता। सिरू चौक कल्याण। ये सिरू चौक किधर है? अरे कल्याण में है, बोला रे पेड़िए बुढ़ा अपने घर में। ऐसा ये क्या किया? ये क्या किया? अरे बाबा बोलता है हम उधर ही रहता है, ये जो भी कहता है हम तेरे को बोलता है। अच्छा अच्छा, झूठ नहीं बोल। तुम झूठ नहीं बोलता है, हमको उल्लू तो नहीं बनाता। जाने की जरूरत है? अरे बाबा तेरा कसम बसे, तेरा कसम। ऐसा तुम कौन होता है हमारा कसम खाने वाला? अच्छा ठीक है, पड़े कसम। हमारा कसम बाबा, हम सिरू चौक में रहता है, समझे भाई? ये क्या किया भाई? ये तेरे को बूंदा दिया ना। बूंदा क्या होता? बूंदा बाबा वो सिंधी में आशीर्वाद देता है। आशीर्वाद देता है। ये तुम हमको आशीर्वाद दिया, उल्लू तो नहीं बनाता? नहीं तेरे को तू दो जंगा दो। हाँ एक मिनट। हाँ ए बुढ़वा, ये हमको आशीर्वाद दिया ऐसा करके? हाँ जग बहादुर, हाँ? ऐसा आशीर्वाद बाबा किसी को नहीं मिलता है। वो तेरे को देता है। ऐसा? हाँ। तो चला एक हाथ से क्यों देता है? दोनों हाथ से दे दे। कचरे मत चल किया तो इतने भी बड़ी अरे बुढ़ा लो, तुम भी आशीर्वाद दे। चल तुम भी दे दो। पाँव से भी दूं। बहुत हो गया, चलो अभी आशीर्वाद पाओ दोगे। चलो चलो उठाओ अपना सामान। चलो ये हाथ नहीं लगा अखबार वाला। अरे तुम्हारे अखबार का ऐसी के जैसी। चलो निकलो बाहर। अरे तुम इधर गन्नो थी मरने चैन। वो तो निकलो। तो लोग सब कान खोल के सुन लो, कल सुबह तक अगर ये मकान खाली नहीं किया तो बहुत खून खराबा हो सकता है। तो तुम बच्चा की तरह हमारा मुंह क्या देखते? चलो उठाओ सामान मांगो। चलो चलो। बहुत दिनों से हमारे कुत्ते को टुकड़ा नहीं मिला, लगता है शालिट मटन है, शालिट मटन। चलो सुनाने मैंने क्या कहा? उठाओ सामान मांगो। चलो तुम भी सुन लो, कल सुबह को हम फिर आए। याद रखना हमारा नाम है जंग बहादुर। क्या? गंद बहादुर। नहीं जंग बहादुर, समझी? समझा। ऐ शाबाश, अभी तुमको समझ में आ गया। शाबाश वाली मोटा वाली। इधर से बोलो, इधर आओ, इधर आओ। कहना तो छुटा दे गधा पुटा। तुम वापस क्यों आए इधर से? अरे क्या हुआ ना, हम जाता था मुझे बैठे गाड़ी क्यों याद आई मजा नहीं दो। लगता तुम ऐसा नहीं मानेगा। चलो अच्छा, अभी तुम्हारा कीमा बनाएगा अपना मशे। अरे क्या सामान? अरे हम है अब चलो। साहब यो अचो तो दीवान साहब असां उनखे ये जगह खाली करे ॾियूं। हाँ दीवान, मांजी दिल अञा भी ॾिसो धक 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 थी करे साव ई सुकाए छॾी मांजो। हाणे छा कंदासीं? यार पंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे। उनखे जगह त खाली करे ॾियणी पवंदी न। राम असां ये जगह कोन खाली कंदासीं। अरे सेठ के ही प्लाट आश्रम जे लाइ मिलियो आहे, मार्केट जे लाइ न। अरे मां पिछा तो चवाए तो जुल्म करण वारे खां जुल्म सहण वारो वधीक गुनाहगार आहे। पर असां छा कंदासीं? थी वञे छा कंदासीं? अरे पुलिस में रिपोर्ट कयो, ये छा गुंडागर्दी आहे? हाँ सच्ची ॻाल्हि आहे, ही पाण खे सम्झनि छा था? अरे एरन बदमाशनि खे त चौक ते बीहारे करे फटकारणु घुरिजनि। बीहो, मां तो ने पुलिस खे कंप्लेंट कयां। अरे पर पुलिस के तू ही ॿुधाईंदे?
हाँ तू हाँ हाँ मां ॾका थो छा अरे मूंखे कंधो छावत में मारे विझंदो मौत हिकिड़ो भेरो ईंदो 50 भेरा अरे वो हेठ जंग बाज न बीठो हुजे पुलिस के बुधाना तो वञे पियो मां थो वञा पुलिस खे अरे दीवान साहब सफ़ा न छो अरे ॾिसो केरु आयो केरु आयो अरे केरु आयो अरे असांजो यार हाल दारा कहिड़ो हाल आहे लदा आओ केरो सुञाणींदो न आओ तुंहिंजो भॻवान अठियाने वारो भॻवान दादा जीअरा आयो अच्छा लदाराम सेठ वे ॿुधाए छा पीअंदे कॉफी सोडा या ये आंगूठे छाप ईवान सोचे समझी ॻाल्हाए हींअर मामूली लधे सां न हिन लधाराम LD फिल्म डायरेक्टर सां ॻाल्हाए रहियो आहे अरे तूं असांजे दीवाने शान में गुस्ताखी करे रहियो आहीं लता तूं असांजे दीवाने शान में गुस्ताखी कई अरे सेठ हूंदे त पंहिंजे घर जो हिते जो सेठ न आहे जेकॾहिं पंहिंजी सेठ फाइट ॾेखारण आयो आहे न निकिर महिरबानी करे था हिम्मत केदी मुगतलाने हैं हिम्मत केदी मुगतलाने जी जो की माफी वठ अरे हल दुखी माफी वठ वॾो आवाज़ सेठ लॻाड़ा अरे चुकाए मुंहिंजा हथां न सघियो आहीं सेठ लॻाड़ा ठाना चवाए न जेसि ताईं सब जो नोट तुझे मुंहं ते न हणंदुसि मां मरण वारो न आहियां खण खण भिखारी खण घणो खपई मेरी वट सेठ लताराम ही पंहिंजे 100 जो नोट वठ अरे अठाना त मूं पंहिंजे यार लदे खे ॾिना हुया अरे तूं त सेठ लदाराम आहीं तोसां मुंहिंजो कहिड़ो हिसाब किताब अरे तोखे त मां सुञाणा बि कोन यार तोखे त मां सुञाणा बि कोन अरे पाकड़े मिल अजी तो मां सचपच स्वर्गवासी थीने बची कोई भी तू स्वर्गवासी आए पर पाइप न छुआए अरे हितां छुआए तू हेठ वो तंग बहादुर बीठो आहे न इन करे पाइप रस्ते आयुसि ॿुधो सेठ दौलत राम ये जगह विकिणे छॾी आहे मूंखे हिन गोड़ खे ॿुधायो हाँ ख़बर अथव कंहिं वरिती आहे ये जगह केरु तो तव्हांखे था कढे अरे वो कड़को लधो कोन रहंदो हिते हाँ उहो ई तो तव्हांखे था कढे लता इहो सच आहे ही जगह तो ख़रीद कई आहे ऐं तूं असांखे घणे विसारे छॾे उहो ॾींहुं जॾहिं तोखे कोई अचो न हो त हिन घर गुरू जे दर तोखे आसरो ॾिनो तोखे अचो ॾिनो हा लता ऐं अॼु तूं असांखे हितां कढी रहियो आहीं अरे तालो हिकु कुतो तोखे न न रामन न यार न लद्दे खे कुतो न चओ यार लद्दे खे कुतो न चओ हिनखे त कुतो चवण कुतनि जी बेइज्जती आहे भगवान तूं चवंदो आहीं न कुतो माण्हूअ खे चकींदो आहे पर माण्हू भुलिजी कुते खे कोन चक पाईंदो पर ही फण सां त कुतनि खां बि वियल आहे हाणे ख़ामोश छो आई ॾे न पंहिंजे दोस्तनि खे जवाब ॿुधाए न हक़ीक़त छा आहे इहा हक़ीक़त आहे त मां हींअर मामूली लधो न पर मशहूरु फिल्म डायरेक्टर LD आहे इहा हक़ीक़त आहे त ही आश्रम जो प्लाट मूं ख़रीद कयो आहे
इहा बि हक़ीक़त आहे तई आश्रम ठहंदो ऐं हिन जे जॻह ते हिकु आलिशान शॉपिंग सेंटर ठहंदो इहा बि हक़ीक़त आहे चवंदा आहिनि दुनिया में पैसा ही रंग रूप है, पैसा ही माल है, पैसा न हो तो आदमी चरखे की माल है। दादीअ जे दौलत जा दरवाज़ा छा खुलिया, दुनिया जे दौलत जा दरवाज़ा मूं लाइ खुली विया। जेके मूंखां नफ़रत करण लॻा से मुंहिंजे अॻियां पुठियां घुमण लॻा। मां सोचणु लॻुसि त ही ओचितो ओचितो मूंखे छो चाहे रहिया आहिनि। पोइ वीचार आयो न न न ही सभु गिजूं आहिनि। मुझे इर्द गिर्द चौधारी लामारा मारे रहिया आहिनि त मां कॾहिं थो मरां ऐं कॾहिं था मुंहिंजो गोश्त खाइनि। सॼी मिल्कियत ईअं हली वई। एतिरे में अख़बार में नोटिस पढ़ियुमि त ही प्लाट विकामे रहियो आहे। मां सिधो प्लाट जे मालिक वटि वियुसि, सेठ दौलतराम वटि। चवांसि प्लाट मूंखे खपे, ॾियण लाइ तयारु कोन। चवांसि ब्लैंक चेक अथई, जेका क़ीमत लिखणी अथई त लिख, कंहिं बि हालत में ही प्लाट मूंखे खपे माना खपे माना खपे। मूं इहो प्लाट ख़रीद कयो। इहा हक़ीक़त आहे त हिते हिकिड़ो आलीशान शॉपिंग सेंटर ठहियो। इहा बि हक़ीक़त आहे जंहिं हक़ीक़त जी तव्हांखे ॼाण न आहे। अॼु अगरि तव्हांजे हिन आश्रम में 4 कमरा आहिनि त हिन खां पोइ हिन आश्रम में 40 कमरा ठहंदा। अॻे रुॻो असीं 4 ॼणा हिते रहंदा हुआसीं, पर हिते हिन आश्रम में असां जहिड़ा बदबख्त 40 ॼणा हिते रहंदा। हा, तव्हां कीअं सोचो मां तव्हांखे हिन घर मां कढंदुसि? अरे गुस्ताखी करेंगे जिंदगी में एक बार, यार सब पैदल चलेंगे, हम कांधे पे सवार। मां तव्हांखे कढंदुसि हिन घर मां जंहिं घर मूंखे सहारो ॾिनो, घर गुरूअ जो दर हो मूं लाइ। मां तव्हांखे कढंदुसि, तव्हां जहिड़े यार। शाबाश ते रथा, शाबाश ते, सुठो कमु कयो ते रथा। दीवान सिगरेट पिया यार। सिगरेट? हा लधा हाणे तूं यार फाई पीअण वारो मूंखां तो सिगरेट खुरी। हिन फाय में मज़ो कोन्हे। हू पंहिंजो भूंडो छाप सिगरेट पिया। ईअं न चयो पीअ फोकट पीअ। अरे पापा ही छा तव्हांखे भूंडो ॾेई रहियो आहे? अरे गुड़के को सिंधी आता है।